कश्मीर कंदकोट ज़िले अंदर बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। ज़िले कश्मीर जे गुडू शहर जे बख्तली मोहल्ले मां पठान बिरादरी जो मासूम नींगर ॾुआरनि हथां अगवा थी वियो। वारसनि मूजिबि चइनि वीरनि जो नींगर मोहम्मद अली पठान गिटी में रांदि करे रहियो हो त मोटरसाइकिल सवार 4 हथियारबंद नींगर खे अगवा करे पाण सां गॾु खणी फरार थी विया। वाक़िए जो गुडू थाणे ते इतला ॾिनोसीं। हिन वक़्त ताईं नींगर जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। वाक़िए बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे, जॾहिं त शहरनि में मायूसी छांइजी वई आहे। वारसनि SSP कश्मीर कंदकोट ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा असांजे नींगर खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। असांजे घर में कोराम मतल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ गुडू।